बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त बलोचिस्तान में कंहिं बि दहशतगर्द खे रिआयत न मिलंदी। मासूम शहरनि खे निशानो बणाईंदड़नि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। बलोचिस्तान में थियल दहशतगर्दी जे सूबे जी अवाम मज़म्मत कई आहे। दहशतगर्द आसान हथनि खे निशानो बणाईंदा आहिनि। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। बलोचिस्तान में थियल वाक़िअनि जे शहीदनि लाइ फातिहख़्वानी। इसाइट में तरमीमुनि सां आईनी इदारो अमनी तौर वफ़ाक़ जे वाटर डिवीजन जी मातहत थी वेंदो। सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां एक्ट में ख़तरनाक तरमीमुनि जा तफ़सीलात। डैमुनि कैनालनि जी अदावत ऐं पाणी खणण जो इख़्तियार पंजाब हवाले थी वेंदो। गॾियल मफ़ादनि जे काउंसिल जी जाइ ते पंजाब अची वेंदो। सूबाई ख़ुदमुख़्तियारी में सिधी रीत मुदाख़लत सबबि पाणी जी विर्छ वारा टे थियल मामला ख़त्म थी वेंदा। इरसा चेयरमैन ऐं संदसि माहिरनि जी कमेटी टेलीमेट्री जी माप तहत मर्ज़ी जी विर्छ कंदी। पाणी जी कमर्शियल विकिरे बाबति चेयरमैन पाण मुरादो फैसला करे सघंदो। चीन जो वज़ीर आज़म ली चियोंग ईंदड़ महीने पाकिस्तान जो 3 ॾींहनि जो दौरो कंदो। सिफ़ारती ज़रियनि जो चवणु आहे त चीनी वज़ीर आज़म 15 ऐं 16 अक्टूबर ते SCO इजलास में शिरकत कंदो। ली चियोंग दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में केतिरनि मुआहदनि ते सहियूं थियण जो इम्कान। अमरीकी कौंसल जनरल स्कॉट अरबाम जी मज़ार क़ायद ते हाज़िरी। पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश कई। मज़ार ते गुल रखिया। अमरीकी कौंसल जनरल अमरीकी अवाम तरफ़ां महिमाननि जी किताब में पंहिंजा तासुर लिखिया। टॉम स्वाज़ी अमरीकी कांग्रेस में पाकिस्तान कॉक्स जो सरबराह बणिजी वियो। टॉम स्वाज़ी पारां पाक अमरीका लाॻापा बहितर करण जे इरादे जो इज़हार। संदसि चवणु आहे त नवंबर में पाकिस्तान जो दौरो कंदो। जैकबाबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख्मी थियल डोहारी अस्पताल में फौत। ज़ख्मी डोहारी नियाज़ जखरानी सिविल अस्पताल में इलाज दौरान फौत थी वियो। नाले वारी फनकारा फौजिया सुमरो जे विछोड़े खे 22 वरिया विहामी विया। फौजिया सुमरो जा ॻायल गीत अॼु बि झरझंग गूंजनि पिया।